अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। मोहतरम सामईन हज़रात, 12 रब्बिल अव्वल जे हवाले सां तव्हां सां गुफ्तगू करणु चाहियां थो। यकीनन अॼु 12 रब्बिल अव्वल आहे। काफ़ी माण्हू जहालत जे करे बिदआत सरअंजाम ॾियनि था ऐं तारीख़ी हैसियत बयानु कंदुसि त 12 रब्बिल अव्वल ते महफ़िल मिलाद कीअं शुरू थी ऐं कंहिं शुरू कई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी में इन जो को सबूत नथो मिले। सहाबा इकराम जी ज़िंदगी में को सबूत नथो मिले। कुरून सलासा में को सबूत नथो मिले। पर इहो बिदअत या शुरू कई वई 604 हिजरी में। इमाम शाफ़िई, इमाम अबू शामा पंहिंजे रिसाले में लिखनि था अल बाइस अला इनकार बिदअ वल हवादिस में। सभ खां पहिरीं इनखे इजाद करण वारो मुल्ला उमर बिन मोहम्मद मौसिल शहर, उन शहर जो रहवासी हो। उहो सूफ़ी हो। उन ई इन बिदअत खे इजाद कयो, पर तरवीज उन न कई। तरवीज अरबल जे बादशाह अबू सईद कोकरी, जंहिंजो नालो मुज़फ़रुद्दीन हो, उन इन जी तरवीज कई ऐं इनखे बिदअत खे उन मशहूर कयो ऐं इन ते वॾा वॾा प्रोग्रामात ऐं तक़रीबात उन सरअंजाम ॾिनियूं। मुख़्तसर आउं इहो ॿुधाईंदुसि त उन छा कयो पंहिंजे दौर में। इमाम सुयूती रहमहुल्लाह पंहिंजे रिसाले हुस्नुल मक़सद फ़ी अमलिल मौलिद में फरमाए थो त अबू सईद इन बिदअत खे इजाद कयो। इमाम अहमद बिन मोहम्मद मालिकी रहमहुल्लाह अल कौलिल मुअतक़िद में लिखे थो महफ़िल इन अरबल शख़्स शुरू कई जेको बादशाह हो, पर फासिक ऐं फाजिर हो, जंहिंजो नालो अबू सईद मुज़फ़रुद्दीन हो। इन पंहिंजे हम असर ऐं जेके ख़ुशामदीद करण वारा मौलवी हुआ, दुनियादार मौलवी हुआ, उन्हनि उनजो इन में साथ ॾिनो ऐं उन साथ ॾेई करे इन महफ़िल खे उन्हनि वधायो। इमाम सुयूती रहमहुल्लाह पंहिंजे रिसाले हुस्नुल मक़सद में लिखे थो त इमादुद्दीन इब्न कसीर रहमहुल्लाह फरमाए थो शेख अबुल ख़त्ताब बिन वजी महफ़िल खे जवाज़ ज़ाहिर करण जे लाइ रिसालो लिखियो अत-तनवीर फ़ी मौलिदिल बशीर वन नज़ीर। उनखे 3000 अशरफियूं रक़म ॾिनी वई, पैसा ॾिना विया। इन जे करे जो उन रिसालो लिखियो उन वक़्त जे बादशाह लिखिया। हाणे अबू सईद जंहिं शख़्स इन बुराई खे शुरू कयो, इन जी तरवीज कई, इब्न हजर अस्क़लानी रहमहुल्लाह लिसानुल मीज़ान में लिखे थो ऐं इमाम सुयूती रहमहुल्लाह तदरीबुर रावी में लिखे थो कज़्ज़ाब ख़बीस ऐं अहमक़ शख़्स हो। अल्लामा इब्न ख़ल्क़ान रहमहुल्लाह वफ़ियातुल अयान में लिखे थो अबू सईद जंहिं महफ़िल जो इनेकाद कयो उनखे असां बयानु नथा करे सघूं। यानी एतिरे क़दुरु उन में फ़ुज़ूल ख़र्ची कई वई, एतिरे क़दुरु उन में ख़र्च कयो वियो। बिल इख़्तिसार बयानु करे थो त बगदाद मौसिल शहर संजार ऐं उन जे आस पास वारा जेके फ़क़ीह हुआ, सूफ़ी हुआ, शाइर हुआ, वाइद हुआ, कारी हुआ, यकम मुहर्रमुल हराम ते रबिउल अव्वल ताईं उते ईंदा हुआ, गॾु थींदा हुआ। उन्हनि जे लाइ अबू सईद जेको बादशाह हो वॾो इंतज़ाम कंदो हो। उन्हनि जे लाइ कुबा तयारु कंदो हो, उन्हनि जे लाइ रिहाइश जो मसइला हल कंदो हो, क़याम गाह ठाहींदो हो। उन अबू सईद रोज़ानो पाण बि असुर खां पोइ वेंदो हो ऐं ॿिए ॾींहुं फजर ताईं उन्हनि सां गॾु हूंदो। महफ़िलूं ऐं नात गाना थींदा। हता के अल्लामा इब्न जोज़ी रहमहुल्लाह मिरातुल ज़मान में लिखे थो अबू सईद ज़ोहर खां फजर ताईं महफ़िल सिमा में हिसो वठंदो हो ऐं ख़ुदि रक़्स कंदो हो,
ख़ुदि रक़्स कंदो हो ऐं अजीब क़िस्म जा खाधा तयारु कराईंदो हो जेके माण्हू उनजे इन महफ़िल में ईंदा हुआ। अल्लामा नासिर फ़ाक़िहानी महफ़िल मीलाद में ॻाइण वारे शख़्स जे बारे में फ़रमाए थो त इहो शख़्स अबू सईद बादशाह हो जेको मुज़फ़रुद्दीन उन जो नालो हो। इहो शख़्स पाण बि रक़्स कंदो हो ऐं बदमाश नौजवान घुराईंदो हो, उन्हनि खां बि रक़्स कराईंदो हो। फतावा रशीदिया में इहा ॻाल्हि मौजूदु आहे। इब्न हजर रहमहुल्लाह फरमाए थो अबू सईद उलमा सलफ़ जे शान में गुस्ताखियूं कंदो हो, यानी जेको इन जो मौजिद आहे, जेको इन तरवीज ॾियण वारो महफ़िल मिलाद खे अबू सईद उलमा जे बारे में गुस्ताखी करण वारो हो, गंदी ज़बान इस्तेमालु करण वारो हो, बेवकूफ़ तकबुर करण वारो हो ऐं ॿिया बि कई उनजा सुस्तियूं ऐं बेपरवाहियूं दीन इस्लाम में मौजूदु आहिनि। लिसानुल मीज़ान में इहा ॻाल्हि ज़िक्र कई हाफ़िज़ इब्न हजर अस्क़लानी रहमहुल्लाह। अज़ीज़ साथियो, यकीनन शरीयत में इन जो को बि सबूत नथो मिले, हता कि एतिरे क़दुरु फ़ुज़ूल ख़र्ची कई वेंदी। इब्न जोज़ी रहमहुल्लाह फरमाए थो त इन 12 रबीउल अव्वल ॾींहं ताईं, यानी पूरो मुहर्रम, उन खां पोइ रबीउल अव्वल, मुसफ़र, रबीउल अव्वल, एतिरे क़दुरु एतमाम कयो वेंदो। 5000 ॿकर, 10,000 कुकड़, 100 घोड़ा ऐं 30,000 सवारियूं जेके हलवे जूं देगूं ऐं हलवो खणी उते पहुचंदियूं हुयूं उन महफ़िल में, ऐं उनखे जेके उन में नज़मूं पढ़ण वारा, नातूं पढ़ण वारा ऐं जेके रक़्स करण वारा, उन्हनि सभिनी खे इनामात ॾिया वेंदा हुआ। ऐं 3 लखनि अशरफिन ताईं एतिरे क़दुरु ख़र्च कयो वेंदो। पर इमाम इब्न जोज़ी रहमहुल्लाह फरमाए थो इन जो सबूत दलालत न हदीस में आहे, न इजमा में साबित आहे, न मुजतहिदीन के क़ियास कयो आहे त इहो जाइज़ आहे। मज़ाहिब अरबा यानी इमाम मालिक, इमाम शाफ़ी, इमाम अहमद बिन हम्बल, इमाम अबू हनीफ़ा रहमहुल्लाह बि इन जो रद्द कयो आहे। हाणे कुझु मुख़्तसर दलीलूं तव्हां साम्हूं पेश कंदुसि जिन उलमा इकराम मुहद्दिसीन इनखे बिदअत करार ॾिनो आहे। इमाम अबू अब्दुल्ला इब्न अल-हाज मालिकी रहमहुल्लाह मदखल किताब आहे, उन में लिखे थो बज़ात ख़ुदि सरी बिदअत आई आहे। मुहर्रमात यानी रसूमात उन में जेके कयूं वञनि थियूं, फ़ुज़ूलियात ख़र्च फ़ुज़ूल कया वञनि था, फरमाए थो हीअ बिदअत आहे। इनखे जेको सवाबु सम्झी कयो थो वञे, सद अफ़सोस थो करे इमाम अबू अब्दुल्ला इब्न अल-हाज मालिकी रहमहुल्लाह। उन खां पोइ अल्लामा ताजुद्दीन फ़ाक़िहानी मालिकी रहमहुल्लाह लिखे थो इन महफ़िल मीलाद क़ुरान और हदीस ऐं पेशवा उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हरगिज़ इन जो सबूत नथो मिले। ऐं शहवत परस्त ऐं अक्लो शरब जा शौक़ीन जेके मौलवी हुआ, उन्हनि इनखे ईजाद कयो। इन जे करे मुसलमाननि खे इन खां बचणु घुरिजे ऐं लाज़मी ज़रूरी आहे त इन महफ़िल ऐं मीलादुनि खां बचणु घुरिजे। अल्लामा मोहम्मद बिन अबी बकर महरूमी मालिकी रहमहुल्लाह अल बिदअ वल हवादिस में लिखे थो त असांजे ज़माने में कुझु लालची ऐं दुनियादार मौलवी मीलाद मनाइण वारा जिन महफ़िलूं मुनक़द कयूं ऐं निहायत गंदी रस्म ऐं तबाह कुन बिदअत आहे। गुज़िश्ता उम्मतूं इन जे करे बिदअत जे करे तबाह थी वियूं। अल्लामा अलाउद्दीन बिन इस्माइल शाफ़ी रहमहुल्लाह अल बअ्स वन नुशूर में लिखे थो महफ़िल मीलाद क़ाइमु करण वारे ते शदीद तरदीद कई वञे, यानी उन जे साम्हूं वञी करे उनखे ग़लति चयो वञे ऐं उनजे ख़िलाफ़ हिकिड़ी मुहिम हलाई वञे, शदीद तरदीद कई वञे त इहो बिदअत जो कमु आहे, इन खां बचणु घुरिजे। अल्लामा नसीरुद्दीन शाफ़ी रहमहुल्लाह सलफ़ सालिहीन खां चए थो को सबूत ई न आहे, इन जो को सबूत ई न आहे। कुरून सलासा यानी जेके कुरून सलासा जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खैरुकुम करनी सुम्मा लदीन यलूनहुम सुम्मा लदीन यलूनहुम, इन्हनि 3 कुरून में इन जो को सबूत नथो मिले। इन 3 कुरून खां पोइ जेके लालची ऐं दुनियादार माण्हू आया, जेके मौलवी, उन्हनि इन जी इजाद कई ऐं असांजे लाइ इमाम अलाउद्दीन रहमहुल्लाह फरमाए थो असांजे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत काफ़ी आहे, असांखे बिदअतुनि जी का बि ज़रूरत नाहे। शेख अब्दुर्रहमान मग़रबी हनफी रहमहुल्लाह फतावा में लिखे थो महफ़िल मीलाद बिदअत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुलफ़ाए राशिदीन ऐं आइम्मा इकराम रहमहुमुल्लाह उन्हनि जो न हुकुम ॾिनो आहे ऐं न पाण ख़ुदि इहो अमल कयो अथनि। इहो अल जुन्ना ले अहले सुन्ना किताब में मौजूदु आहे। बिदअत आहिनि महफ़िल मीलाद, इहे ईसाइनि जी रविश ते हलियो वियो, ईसाइनि जे तरीक़े ते हलियो वियो। जेका ईसाइनि जो तरीक़ो हो उहे बि अहिड़े तरह जूं महफ़िलूं कंदा आहिनि। मुसलमाननि उन्हनि जी पैरवी कई आहे, उन्हनि वांगुरु इहो कमु कयो। इक़्तिदा सिरात मुस्तक़ीम में इमाम इब्न तैमिया रहमहुल्लाह इहो ज़िक्र कयो। अहिड़ी मजलिसूं
जिनमें अल्लाह रसूल जी नाराज़गी हुजे। इहो कंहिंजो फतवा आहे? मजमूअ फतावा क़ल्मी, इहो अहमद रज़ा बरेलवी रहमहुल्लाह उन जो इहो फतवा आहे। इहो ॿुधी करे असांखे सोचणु घुरिजे जेके शख़्स इहे अमल कनि पिया, जेके इहे बिदआत फैलाइनि पिया, उहे पंहिंजो इमाम था सम्झनि उनखे। इमाम अहमद रज़ा बरेलवी रहमहुल्लाह चए थो त अहिड़ी मजलिसूं इन्हनि में अल्लाह जी नाराज़गी ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाराज़गी आहे। अहिड़ी मजलिसूं हिन में पढ़ण वारनि जे लाइ अज़ाब इलाही जा मुस्तहिक़ आहिनि ऐं जेके ॿुधण वारा आहिनि उहे बि अज़ाब इलाही जा मुस्तहिक़ आहिनि। अहिड़ी मजलिसुनि में इब्लीस शैतान जो इस्तेमाल थो थिए। यकीनन जेका बिदअत हूंदी ऐं बिदअत खे तरवीज करण वारी मजलिस हूंदी उन में शैतान जो ई दख़ल घणो हूंदो आहे। इहो इमाम अहमद रज़ा बरेलवी उन जा पंहिंजा अल्फाज़ आहिनि मजमूआ फतावा क़ल्मी में। उन खां पोइ हाफ़िज़ इब्न हजर रहमहुल्लाह जो कौल ज़िक्र कंदुसि, फरमाए थो इमाम अहल सुन्नत वल जमाअ उन्हनि जो इहो अक़ीदो आहे त जेको कौल ऐं फ़इल सहाबा खां साबित न हुजे उहो बिदअत आहे, ऐं जेकॾहिं साबित हुजे त सभ खां पहिरीं उन ते अमल करण वारा सहाबा इकराम हुजनि हा। इमाम मालिक रहमहुल्लाह फरमाए थो बिदअत ईजाद करणु ऐं उनखे सवाबु सम्झणु त इन जो मतिलबु इहो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबलीग में ख़ियानत कई आहे, यानी अहिड़ो कमु जेको शुरू कयो वञे जंहिंजो शरीयत में सबूत न हुजे। इन जो मक़सदु आहे त इहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तबलीग में ख़ियानत कई आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो अमल न ॿुधायो। अल्लाह से क़ुरान मजीद में फरमाए थो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। इहा अज़ीम आयत हजतुल वदा जे मौक़े ते मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिलावत कई ऐं पंहिंजी उम्मत खे तमामु सहाबा खे तमामु जमी सहाबा खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा नसीहत कई। अॼु जे ॾींहुं तव्हांजो दीन मुकमल थी वियो, अल्लाह रब्बुल आलमीन दीन इस्लाम जी नेमत खे मुकमल करे छॾियो ऐं अल्लाह इन ते ई राज़ी थी वियो, तव्हां खां इन खां अलावा को बि दीन न। वमन यब्तग़ी गैरल इस्लामी दीनन फलन युक़बल मिन्हु, जेको दीन इस्लाम खां अलावा कंहिं ॿिए शइ खे दीन सम्झे उनखे क़बूल न कयो वेंदो। अल इतिसाम लिशातिबी रहमहुल्लाह, इमाम शातिबी रहमहुल्लाह इहो इमाम मालिक रहमहुल्लाह जो कौल ज़िक्र कयो आहे। अज़ीज़ साथियो, या मुख़्तसर मूं कलाम कयो तव्हांजे साम्हूं। असांखे सम्झणु घुरिजे त हीअ को बि इन मां शरीयत में जेकॾहिं सबूत न आहे उहो अमल बिदअत आहे, उन खां परे थिजे ऐं बचिजे। कोशिशि कजे उहो ई अमल कजे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे। सही मुस्लिम जी हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त जंहिं शख़्स अहिड़ो अमल कयो उन ते असांजो हुकुम न हो, फरमाए फहुव रद्दुन, उहो रद्द आहे, उहो रद्द आहे, उनजी का हैसियत शरई हैसियत न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ आहे अल्लाह साईं असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाहि अलैहि तवक्कलतु व इलैहि उनीब।